नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे मुख़्तलिफ़ पाड़नि में वधंदड़ गंदगी ऐं नालियुनि जी सफ़ाई न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। इंतिज़ामिया ख़ामोश आहे। इन मौक़े ते खिपरो जे रवासिन अजीत कुमार खत्री, नारायण दास खत्री, उबैदुल्ला ऐं ॿिनि चयो आहे त खिपरो इंतिज़ामिया ऐं खिपरो म्युनिसिपल अमलो ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां खिपरो जे गरीबाबाद पाड़े ऐं मेघवाड़ पाड़े, महाराज पाड़े, माली पाड़े ऐं तारका इस्पताल जे रोड जे नालियुनि जी सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम न हुजण करे गंदो पाणी घटियुनि ऐं घरनि जे अॻियां तलाउ जी सूरत में बीठल आहे। केतिरा ई भेरा असां म्युनिसिपल अमले ऐं चूंडियल नुमाइंदनि खे शिकायतूं कयूं, पर अॼु ॾींहुं ताईं को बि तदारक न थियो आहे। हिननि चयो त गंदगी जे ढेरनि ऐं नालियुनि जो गंदो पाणी नेकाल न थियण जे करे सॼे पाड़े में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। बदबू सबबि असीं सख़्तु परेशानी में मुब्तला आहियूं। गंदगी सबबि मर्द, औरतूं, तोरे ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, पर अफ़सोस जो केर बि दांह ॿुधण वारो न आहे। रवासिन सिंध जे वॾे वज़ीर मकानी इदारे वारे खाते जे सूबाई वज़ीर समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त गंदगी जे ढेरनि जो ख़ात्मो आणे नालियुनि ऐं रस्तनि जो जल्द खां जल्द तरक़ियाती कम कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।